अस्सलाम वालेकुम यूट्यूब दोस्तों आऊं आहियां जुमन चिल्ली उम्मीद तव्हां खेर सां हूंदा दोस्तों अॼु डॉक्टर मंसूर ٿلھو साहब जा ई 3 किताब आहिनि जंहिंजो मां तारीफ़ ॾेई रहियो आहियां। सिंधू लिखत इंडस स्क्रिप्ट क़दीम लपियूं ऐं निशानियूं ऐं सिंधी ऐं गुजराती ॿोली जा पाण में लाॻापा। दोस्तों 3 किताब ॾाढा शानदार आहिनि ऐं भाऊ डॉक्टर मंसूर जी ॾाढी ज़बरदस्त डॉक्टर मंसूर आहे जंहिं माना ॾाढो सुठो कमु कयो आहे। जंहिंजे किताबनि जो मां तव्हांखे ॾेखारींदा अॻु में माना तक़रीबन 15-16 किताब 18 किताब डॉक्टर साहब जा शाया थियल आहिनि जंहिंजो मां तव्हांखे हिनखे तारीफ़ किताबनि जो कराईंदो हलंदुसि। किताब जेको आहे सो ॾाढा ज़बरदस्त ही डॉक्टर मंसूर ٿلھو जा जेके आहिनि सो किताब आहिनि। अखर पटी जेको ही आहे इहो जेका सामूंडी ॿोली जी जेका लुगत आहे उहा आहे ऐं ॿिया ही मिटी मुहाणा नाविल आहे ही जेको आहे सो ॿिया ही जेको किताबु आहे सिंधू माथिरी लिखत वारियूं निशानियूं ही किताब ॾाढा ज़बरदस्त भाऊ हिन किताबनि ते कलम खयो आहे। ॾाढो सुठो हुनजो नाव आहे लिखण जो ॾांहुं आहे जेको आहे सो ही किताब 22 किताब 24-25 किताब डॉक्टर मंसूर ٿلھو साहब जा जेके आहिनि सो 25 किताब जंहिंमां 17-18 किताब सिंधू ॿोली ते लिखत ते आहिनि। हीअ द इंडस स्क्रिप्ट जेको आहे सिंधू लिखत में मां थोरो जाइज़ो वठंदो हलां तव्हांखे थोरो तारीफ़ कराईंदो हलां त हीअ केतिरे चैप्टर में विरहायल आहे। चैप्टर हर हिकु चैप्टर जो जेको आहे सो उनवान छा आहे। बाब पहिरियों आहे बरहमी सिंधी ऐं कुझु ॿियनि ॿोलियुनि जी लिखत जो जाइज़ो ऐं बरहमी सिंधी आवाज़ बरहमी सिंधी आवाज़ 5 आवाज़नि जो जाइज़ो। हीअ बाब जेको चोथों आहे बरहमी सिंधी आवाज़ जो तज़ियो। हीअ जेको आहे फ़ोटो ज़रिए हिन भाऊ सम्झाइण जी कोशिशि कई आहे डॉक्टर मंसूर साहब। ऐं चवंदा त 5 चैप्टर आहे सिंधू लिखत मां बरहमी लिखत कोरियन ॿोली में लिखत जा 2 आवाज़। बाब 6 आहे सिंधू माथिरी तहज़ीब जा तारीख़ी फिटल शहर सिंधू माथिरी मादनियात सां मालामाल मुंहं जो दड़ो मालदड़ रथ गाॾी ॾांद ऐं कंभ थांव जो उहो जेको चैप्टर जेको आहे 6 जो 3 हिसो आहे। बाब 7 आहे टिफनांग आमज़िक रस्म ख़त ऐं सिंधू लिखत ॾखण अफ्रीका जो क़दीम लिखतूं ऐं हवाला। दोस्तों हिन में ॾाढो सुठे नमूने सां जेको आहे तस्वीरूं ॾेई डॉक्टर साहब सम्झाइण जी कोशिशि कई आहे। हीअ ॾिसो डॉक्टर मंसूर ॾाढी महिनत कई आहे। लिखत निशानियूं ॿियनि ॿोलियुनि सां लॻा पिया उन्हनि जो जेके सो तस्वीरुनि सां गॾु हिनजो डॉक्टर साहब तारीफ़ कराईंदो हलियो आहे। मां त हिकु 4-5 मिंट में वधीक कोन ॿुधाईंदुसि। हीअ किताब अगरि त मिली थो वञे आराम सां मिली थो वञे ऐं तव्हांखे गुज़ारिश कभी जेकर पढ़ी सघो त वठी सघो त पढ़णु लिखणु ऐं सिंधू जंहिंखे तारीख़ सां ॿोलियुनि सां जंहिंजो चाहु आहे त जंहिं बि जो त उहो ही किताब जेको आहे सो पढ़ी सघे थो। दोस्तों सिंधू माथिरी इंडस वैली वसी पाखे रखंदे तारीख़ जे अणविसरल माॻनि सां भरी पई आहे। हज़ारे माॻ अहिड़ा आहिनि जिन जे तहमुन क़दीम लिखत वारा दफ़न थियल आहिनि। मुंहं जो दड़ो हड़प्पा ढोलाई वीरा लोथल क़दीम सिंधू माथिरी जा माॻ ऐं ॿियनि माॻनि सां मिलियल फरहिन पथरनि वारे लिखत सां सिंधू लिखत इंडस वैली सॼो वञे थो। दोस्तों आगाटर तहज़ीब मेसोपोटेमिया मिस्र अफ्रीका जे केतिरनि हंधनि तां मिलंदड़ पथर ऐं उन्हनि जी लिखत में सिंधू लिखत जेको आहे सो रस्मुल ख़त सिंधू लिखत रस्मुल ख़त सॼो वियो आहे। दोस्तों जीअं त दुनिया जा अजायब घर में अहिड़ा पथर रखिया जेके आरकारी मार पथर लिखतनि खे ॿोली जी तरह रस्मुल ख़त सॼो आहे। जीअं त हुन लिखत क़दीम में का बि घटिताई कोन आई आहे क़दुरु क़ीमत में जीअं त उन्हनि जे लिखतुनि जे क़दुरु ऐं क़ीमत में का बि घटिताई कोन आई आहे। से पुराणियूं लिखतूं अॼु बि केतिरनि ॿोलियुनि रस्मुल ख़त में शामिल आहिनि। मूं हिन किताब में बरहमी सिंधी 18 आवाज़ लिखत वारे निशानी जो जाइज़ो वरितो आहे। अहिड़ियूं लिखतूं केतिरनि ॿोलियुनि रस्मुल ख़त में मिलियूं आहिनि। दोस्तों डॉक्टर साहब हिकिड़ो लफ़्ज़ कोट कयो आहे डॉक्टर परॾेही माहिर लेखकनि सिंधू माथिरी तहज़ीब समय किताब में लिखियलु चार्ल्स रिवर एडिटर्स किताब काली बैंगन जेको हीअ हवालो आहे उन में लिखे थो त जेको आहे सिंधू दरिया जे किनारे ते पखड़ समय आबादियूं 3300 क़बल मसीह धारे बणिजणु लॻियूं। आख़िरकार अहिड़े समाज जो बुनियाद बणिजी वियूं जंहिंमें हिकु सचाई तहज़ीब जूं ख़ासियतूं शामिल आहिनि बशमूल लिखत बहितर तरक़ी वारा शहर हिकु पेचीदा समाजी ढांचनि ऐं ॾोराहो वापारु। दोस्तों हीअ जेका माहिर आहिनि जंहिं असांजे सिंधू माथिरी ते जेको आहे सो राय था ॾियनि वीडियो तमामु वॾी थींदी थी वञे। दोस्तों सिंध तारीख़ सिंध अवाली तहज़ीब जे माॻनि
जे गुजरात ऐं मख़सूस माॻ सम्झण अॻ में अचो त मुख़्तलिफ़ तौर समाजी तारीख़ जाइज़ो वठूं। सिंधू माथिरी तहज़ीब तक़रीबन 183 470 शोध मीलनि जी एराज़ी ते पखिड़ियल आहे। सिंधू माथिरी तहज़ीब दुनिया जी अवाली शानदार तहज़ीब लेखी वञे थी। दुनिया जी ॿियनि तहज़ीबुनि खां हिन जी पखिड़ वधीक हुई। सिंधू माथिरी तहज़ीब ईंदड़ शहरनि मुल्कनि जो इन तरह सां अवालु लिखियो वेंदो। दोस्तो जेको आहे सो हीअ बि क़दीम लपियूं जेके आहिनि ॿोलियूं आहिनि डाक्टर मंसूर जो जेको आहे हीअ किताबु आहे। किताब में जेको आहे हिन फ़ोटुनि सां गॾु ॾाढो सुठे नमूने सां सम्झायलु आहे त जेके निशानियूं आहिनि उन्हनि जो जेको आहे सो ॿोली कहिड़ी आहे छा आहे ऐं हीअ जेको आहे सिंधी ऐं गुजराती ॿोलियुनि जा लाॻापा, गुजराती ॿोली जा लफ़्ज़, सिंधी ॿोली जा लफ़्ज़, इन्हनि जो तारीफ़ लाइ वीडियो तमामु वॾी थींदी पई वञे। जेको आहे सो हिकिड़े 5-6 मिंटनि में मां नथो उन जो तारीफ़ ॾेई सघां। पर टई किताब हिकिड़ा शानदार किताब आहिनि, पढ़ण जहिड़ा आहिनि, सांढण जहिड़ा आहिनि, रखण जहिड़ा आहिनि। सिंधू लिखत, इंडस स्क्रिप्ट, क़दीम लपियूं ऐं निशानियूं, सिंधी ऐं गुजराती ॿोलियुनि जा पाण में लाॻापा। दोस्तो तव्हां गुज़ारिश कबी वीडियो खे लाइक, कमेंट ऐं शेयर करिजे। थैंक यू।